दानी साहिब इहो बि ज़रूरु मूंखे ॿुधाइजो त कल्चर जी प्रमोशन जे लाइ केतिरो पतोड़ींदा आहियो ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान मां परदेह में फ़नकार घुराइणु तमामु ॾुखियो कमु आहे, ॾुखी असाइनमेंट आहे। उन्हनि जा अख़राजात, उन्हनि जी रिहाइश, उन्हनि जी ॻाल्हि ॿोल मञणु ऐं अॻिते हली करे फ़नकारनि सां इलाही सारा इशूज़ थियनि था। फुल टाइम जॉब आहे, ॾाढी चैलेंजिंग जॉब आहे, कीअं परफॉर्म कंदा आहियो? ऐं तमामु सुठो इहो ख़ूबसूरत सुवालु आहे। ऐं साल में हिकु दफ़ो दुनिया जी तारीख़ में वॾे में वॾा इवेंट जेके थींदा आहिनि उहे दुबई में थींदा आहिनि। ऐं असांजो फोरम आहे सिंधी एसोसिएशन ऑफ यूए, ऐं दावा सां मां चवां थो त असांजो तमामु सुठो वॾो प्रोग्राम थींदो आहे। मुंहिंजे लाइ क़ाबिल फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। ऐं सनम मारवी भेण असांजी थी आहे मुंहिंजे इवेंट में, अहमद मुग़ल थी वियो आहे, फरज़ाना बहार थी वई आहे, दिलदार ओडो थी वियो आहे, अली गुलमला, असगर खोसो, सोरा सुपरो, हैदर कादरी, गामू थी वियो, ऐं जेके बि सलामत सोरा फ़क़ीर थी विया, असांजा जेके बि मिसाल का शाहिद बंगवार साहिबु आयल, सिंध मां जेके बि वॾा वॾा नाले वारा आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे असांजो फोरम घुराए चुको आहे। ऐं असांजे लाइ इहा माना वॾी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि तव्हां चई त कीअं पॉसिबल आहे, कीअं था अचनि। ऐं दुबई में प्रोग्राम कंदा आहियूं त को आम ॻाल्हि न हूंदी आहे, 4 महीननि जी महिनत हूंदी आहे, महिनत करे असां अॻिते वधंदा आहियूं। ऐं प्रोग्राम हूंदा 6 कलाकनि जो, 4 महीननि जी महिनत हूंदी आहे। स्पॉन्सरशिप में डुको भॼो, राइश जा मसला हल कयो, ॿियनि जा कुझु आहिनि त अलाह जे फज़ल करम लाइ जंहिं ॾींहुं प्रोग्राम थी वेंदो आहे कामयाबु दिलि तां, जेकी 4 महीननि जी भॼ डुक हूंदी आहे थकावट, उहो माना हिकु पल में असां महसूसु इहो न कंदा आहियूं त असां को थकिजी पियासीं, इहो थी वियो फलाण थी वियो। प्रोग्राम थींदा आहिनि, पोइ तनक़ीद बि थींदियूं आहिनि, तोहमतूं बि लॻंदियूं आहिनि, पर जंहिं महिल असांजो प्रोग्राम कामयाबु थियो न त असां में हिकिड़ी आहे रवाज त जेको मथे चढ़ंदा हूंदा ॼंगा छिकंदा आहिनि। पर हुन दोस्तनि खे बि चवंदो आहे ॼंगा छिकियो न, कॉम्पिटिशन आहे न, कॉम्पिटिशन कयो नथा करे सघो त सभिनीनि खे दुआ ॾियो त माण्हू अॻिते